अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु आउं सीमा सचिन जे घर सचिन ऐं सीमा जे प्यार जी कहाणी जे हिसाब सां सीमा खां इंटरव्यू वठण आयो आहियां। ऐं मुंहिंजो नालो नारायण दास आहे। ऐं इंदौर जो बेसिकली पाकिस्तान सिंध खैरपुर मीरस जो आहियां ऐं हिते 7 साल थिया आहिनि। ऐं इंदौर में रहंदो आहियां। सो मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, उन जे हिसाब सां सीमा सचिन खां इंटरव्यू वठण आयो आहियां। ऐं सीमा वेचारी खे हिते इंडिया में जेको आहे गवर्नमेंट खे अपील थी कजे त उहा वेचारी हिते इंडिया में हुनखे रहणु ॾियो। जीअं त अगरि जे उहा वेचारी पाकिस्तान में हली वई त हिन जो वजूद ई न बचंदो। उन्हनि जे शर पसंदि ऐं उन जा जेके शर बिरादरी ऐं रिंद बिरादरी जा जेके कम्यूनिटीअ जा माण्हू आहिनि उहे तमामु रहज़न ऐं हिन वेचारी खे कारो करी करे मारे छॾींदा। सो तव्हांखे इंडिया जी गवर्नमेंट खे बि अपील आहे ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट खे बि अपील आहे त हिन खे पंहिंजी ख़ुशी ऐं रज़ा सां जीअणु ॾियो। ठीकु आहे। ऐं सीमा खां पुछंदासीं त उन जो हिते छा मौक़िफ़ आहे ऐं उहा कहिड़े हिसाब सां आई ऐं उन जो मतिलबु छा हुयो ऐं उन जी मंज़िल छा आहे। अचो त सीमा सां गुफ़्तगू कयूं था। अस्सलाम वालेकुम सीमा जी, तव्हांखे हाणे असां अस्सलाम वालेकुम चऊं या राम राम? राम राम। अच्छा राम राम। सीमा, जीअं त पाकिस्तान में हिन वक़्तु तव्हांजे हिसाब सां पाकिस्तान में तव्हांखे वञणु खपे या न? पाकिस्तान जी मां मीडिया में ॾिसां थी, पाकिस्तान जी पूरी पब्लिक वॾा वॾा नंढा जेके बि ऑफिसर आहिनि सभु हिकिड़ी ॻाल्हि करनि था। ऐं पाकिस्तान खां रेगुलर मूंखे धमकी बि अचे थी, मुंडी कटींदासीं, फांसी ॾींदासीं, अलॻि अलॻि तरह जी धमकियूं अचनि था। पाकिस्तान मुंहिंजे लिए ख़तरो आहे, मुंहिंजो त मुंहिंजी धीअनि जे लाइ बि ख़तरो आहे, न्याणी उन्हनि जे लाइ बि इलाही ख़तरो आहे। ऐं मां पाण बि पंहिंजी रज़ा ख़ुशी सां वञण ई नथी चाहियां। मां हिते इलाही ख़ुशि आहियां, हुते मुंहिंजो कुझु बि न आहे ख़ासि जंहिंजे करे मां हुते वञां। अच्छा, त तव्हांखे मां हिकिड़ो सिंधी थी करे ऐं तव्हां खां मिलियो आहे त तव्हां छा था फील कयो? मूंखे इलाही ख़ुशी थिए थी, लैंग्वेज सेम थियणु लॻे थी, इलाही ख़ुशी थिए थी। धीरे धीरे वॾो थी वियो आहे ऐं बिकॉज़ मां ॾिसां थी पाकिस्तानी बिल्कुलु मुंहिंजी रिस्पेक्ट नथा करनि, बिल्कुलु इज़त नथा करनि, ग़लति ॻाल्हाइनि था। त उन्हनि खे बि थैंक यू चवंदमि, भले चओ पई आहे ॻाल्हायां थी मन जी मूंखे ख़बर आहे मां हुन छा थियो छा न थियो, मुंहिंजी दिलि जी ख़बर न आहे। जेको ॿुधायो उन्हनि खे एतिरी ख़बर आहे, उनखे मुंहिंजे अंदर जी ख़बर न आहे, मां कहिड़ी हालत में कहिड़ी कैफ़ियत में काई ख़बर न आहे। उन्हनि खे थैंक यू चवंदमि, काई ॻाल्हि न। मैं जो है इंडिया की आवाम से और इंडिया की मीडिया से मतलब एक अपील करना चाहता हूँ कि आपको ये दिखाना चाहता था कि ये बेचारी एक सिंधी है और सिंधी कम्युनिटी से ताल्लुक़ रखती है, हमारे गांव की है। और मैं इससे ये भी जानकारी जानने के लिए ये भी उससे सवाल करूँगा कि भाई आप सिंध में कहाँ रहती हैं और कौन से एरिया में रहती हैं। ठीक है, तो आप तव्हां जो आहे सिंध में कहिड़े शहर में रहता है? तालको खैरपुर ज़िला कोटजी आहे ऐं ॻोठ ज़िंदगी ॻोठ आहे। हीअ डिस्ट्रिक्ट खैरपुर ऐं उन खां अलावा तालको आहे कोटजी जंहिं में रहंदी आहे। ऐं उन खां अलावा त हीअ हिन जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि पूरा लीगल आहिनि, पासपोर्ट आहिनि, शनाख्ती कार्ड आहे जंहिंखे असां आधार कार्ड चवंदा आहियूं हिते। ऐं त उन खां पोइ पाकिस्तान इंडिया ऐं नेपाल जा रिश्ता एतिरा सुठा हुजण जे करे हिन सां कोई एतिरी दिक़त पेश न आई। उन खां पोइ जेको आहे असां इंडिया जी गवर्नमेंट खे अपील कंदासीं त हिननि जे ॿारनि खे हिकिड़ी सुठे तरीक़े सां तइलीम ऐं उन खां पोइ हिन खे रहण जी हिकिड़ो पूरे तरीक़े सां इजाज़त ॾिनी वञे। ऐं उन खां पोइ सीमा खां असां इहो पुछंदासीं त भई सीमा, तव्हां जे पोयां अगरि जेके हिंदुनि जे ख़िलाफ़ु उते घणा माण्हू उते अची मतिलबु हिकु नंढा नंढा धाड़ेल नंढनि नंढनि ॻोठनि मां अची करे हिंदू वीचारनि खे धमकाइनि था, ऐं उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदो, उन्हनि खे छा मैसेज ॾींदो? पहिरीं ॻाल्हि मां चवंदमि पाकिस्तान जी हुकूमत खे तव्हां छा था करो कि अॻु में बि हिंदुनि सां कोई सुठो व्यवहार न आहे, तव्हांखे ख़बर हूंदी। वरी बि अगेन चवंदमि त तव्हां छा था करो, जे धमकी ॾियनि था। बिल्कुलु मुंहिंजो पहिरियों मुड़ुसु हुयो ग़ुलाम हैदर, उन जा रिश्तेदार आहिनि, जाखराणी कबीलो आहे, बलोच कबीलो, सरदारनि जे चवण सां जेके सरदार हाणे वॾे वॾे उहिदे ते वेठा आहिनि उन्हनि जी इजाज़त सां इहे सभु करनि था। उन्हनि जा अनाथ अची विया कारोकारी, उन्हनि जी नज़र में मां कारी आहियां, सचिन कारो आहे।
असांजो गॾु रहण का सहन नथो थिए वरी त थोरी घणी दिक़त थी वई असां गॾु ॾिठा टाइम। अच्छा अगरि जे तव्हांखे चवनि त हू त माना ॿार सिर्फ़ु तव्हां मोकिले छॾियो पोइ छा थींदो तव्हांजो छा चवणो आहे? अगरि पहिरीं ॻाल्हि त अगरि ॿार पंहिंजी ख़ुशी सां वेंदा मां मना न कंदमि। हैदर जी अॻे बि ॻाल्हि हुई उहा तलाक वठी मुंहिंजा ॿार गॾु वठी वई हुई उन जो ॿियो मुड़ुसु हो उन न रखिया मुंहिंजा ॿार वापसि पाण कया जे हुन खे ॾिना आहिनि त मुंहिंजा ॿार मूंखे छो न अॻे वरी मुंहिंजा ॿार अगरि ख़ुशी सां वेंदा मां बिल्कुलु राज़ी आहियां पर मां रोईंदा ॿार हैदर खे न ॾिना की हैदर करे हुन पीउ वारो प्यारु न ॾिनो आहे करे उहा मोहबत न ॾिनी आहे इन जी। अच्छा उन खां पोइ तव्हां हाणे जेको आहे सचिन सां शादी कई आहे या मतिलबु कहिड़े रिलेशन में तव्हां रहो था? असांजी शादी थी आहे बिल्कुलु हिंदू धर्म जी रीति थींदी आहे शादी कईसीं ऐं इन जी ॻाल्हि थियण जे कारण ई मां वठी आयमि ऐं इन जी ज़ाल मां हुयमि जिन जे नेपाली में मूंखे एतिरो सुवाल न कयो कि असांजी शादी नेपाल में थी चुकी हुई अॻु में ऐं पोइ वापसी घर मां जिन जे नाले सां आई मां सचिन जी ज़ाल हुयमि हिंदुस्तान में मूंखे अचिणो हो पंहिंजे मुड़ुस जे घर पंहिंजे मुड़ुस जे देश। अच्छा उन खां अलावा पाकिस्तान में इहो बि हले थो हिन वक़्तु सोशल मीडिया ते ऐं त सीमा जो कंहिं ॿियनि जेको आहे छोकिरनि सां बि अफेयर थी रहियो आहे ऐं उन जे बारे में तव्हां छा चवंदो? पहिरीं ॻाल्हि जी इजाज़ जो नालो खणनि था सचिन उनखे सुञाणींदो आहे ज़ीनत जो भाउ आहे ऐं हसीना और माई जो नालो आहे ख़ातून और तलाक था मुंहिंजो पुटु आहे मंज़ूर करोड़ो जंहिंजी मां किराएदार जी मूंखे धीउ करे छॾियो मुंहिंजी डॉटर करे छॾियो उन जो भाणे जो आहे मतिलबु मुंहिंजे भाउ वांगुरु आहे इजाज़ जी भावनि वांगुरु आहे मुंहिंजे मूंखे ख़बर न आहे की छा चयो मां न्यूज़ सही ॾिठी न एतिरो ॾिठो आहे इजाज़ जो मतिलबु हितां जी मीडिया पाकिस्तान वारनि खे एतिरो शर्म न आहे हूअं त मुस्लमान जो नालो हणनि था ऐं भाउ खे ग़लति करे ॿुधाइनि था ॿुड़ी मरण खां उन सां तव्हांजो जेको अफेयर रहियो आहे न त मां उनखे तव्हां कीअं सुञाणो? मुंहिंजे भाउ मतिलबु मकान मालिक जो भाणे जो आहे भाइरनि वांगुरु आहे मुंहिंजे उनजी माउ जेका गहरी दोस्ती उनजी भेण सचिन सुञाणींदो आहे उन्हनि खे गहरी दोस्ती असां 3 टिकटॉक ठाहियासीं जेको शॉपिंग मॉल वियासीं सभु गॾिजी हुननि जी शादी हुई ख़ालिद हुसैन जी शादी हुई असां मुंहिंजे वियासीं मली वियासीं शॉपिंग करणु ईअं असां बर्गर खाऊं पिया ईअं असां वीडियो ठाहीसीं पोइ सां मूंखे गॾु वेठो ऐं ॿिया उते शादी में ई जेकी जॻह ते वेठा हुआसीं असां वीडियो ठाहीसीं कोई ग़लति ॻाल्हि न को ग़लति मैसेज न कुझु बि प्रूफ आहे ॾेखारियो वञे छो पाकिस्तानी टाइम सॼा जेके मुला कटर मुला सूं मां ॾिठो वीडियो में हिकु औरत आहे निकाह ॿधल आहे मूंखे चए कि सीमा मेरी बचपन की दोस्त है सीमा हर बड़ी हरामज़ादी थी सीमा ये थी ओमान को सुञाणा बि न थी वरी हिकिड़ो ॿियो काको आहे आदमी मुड़सालो काको वो वही चए तो सीमा की मेरे साथ पबजी खेलती थी सचिन होशियार न मेरे साथ 2 साल पबजी खेल पबजी मां स्टार्ट कई आहे सचिन सां गॾु सचिन खे मुंहिंजे हिकिड़े वार जी ख़बर आहे कि मुंहिंजी माउ मथां छा थियो छा न थियो सचिन खे भरोसो वार जी ख़बर आहे। सचिन सां कॉन्टेक्ट में तव्हांखे तक़रीबन घणो टाइम थियो आहे? असांखे 3 साल थिया आहिनि। 3 सालनि में तव्हांजो मां सचिन सां ई कॉन्टेक्ट हुयो माना हिन जे विच में अगरि जेकी पाकिस्तान में अफ़वाहूं हली रहियूं आहिनि उहे मतिलबु उन्हनि जी छा हक़ीक़त आहे? बिल्कुलु कूड़ी न था छो जो मां त कॾहिं ज़िंदगी में घर कवार बि थोरो न वेंदी हुयमि हे मूंसां हमेशह कॉन्टेक्ट में हूंदो हिन जेके कलाक काल न हलंदी 24 कलाक काल हलंदी हुई पबजी में असां खेॾंदा असां गॾिजी खेॾंदा अलॻि न हे सिर्फ़ु मतिलबु मुझे सवाल पैदा करन था ये कुछ भी ना है। अच्छा मैं सिंधी में इस इंटरव्यू इसलिए ले रहा हूँ कि यहाँ के इंडिया के आवाम को और इंडिया की मीडिया को पता चले कि वाकई ये सिंध की रहने वाली है और ये प्रॉपर सिंध की रहने वाली है और इनके डॉक्यूमेंट्स ओरिजिनल हैं पासपोर्ट हैं इनके शनाख्ती कार्ड बने हुए हैं और ये नेपाल तक लीगली आई हुई है इसमें कोई भी डाउट नहीं है कि मतलब ये नेपाल में किसी गलत तरीके से अगर आती हो अगर आई हुई हो तो कैसे आ सकती है नहीं आ सकती कभी भी। तो इसमें आप यहाँ की इंडिया को और इंडिया की मीडिया को जो मतलब अभी भी एजेंसियाँ जांच कर रही हैं उनको जांच करने दो और इंडिया की मीडिया को हम यही बताना चाहते हैं यही मैसेज देना चाहते हैं कि इनको अब खुशी से अपने शोहर के साथ अपने पति के साथ अपनी ज़िंदगी गुजारने का पूरा हक है और उनको जीने और खुशी से रहने दो। और सीमा इस वक्त बहुत खुश है मैं उनसे मिला हूँ सिंधी में बात कर रहा हूँ ऐसा लग रहा है कि वो हमारी बहन है वो हमारी बहन ही है हमारी इज्जत हम उसकी इज्जत करते हैं। उसके बारे में हम आपसे और जो है वो एक जानकारी लेने की कोशिश करेंगे सीमा से कि सीमा सचिन का जो है वो इंडिया आना कोई मतलब क्या मतलब था क्या एक कोई क्या प्लान था वो हमें बता। हिंदी में नहीं हिंदी में बता। कोई खास मकसद नहीं था मेरी मोहब्बत ही थी क्योंकि मेरा भाई पीछे कुछ भी नहीं था
मेरे पापा थे, मैं 100 बार चिल्ला चिल्ला के कह चुकी थी, मेरा खोने को पीछे कुछ भी नहीं था, जिसके बारे में मैं सोचती। पापा थे बेचारे की डेथ हो गई दिसंबर 15 को 2022 में। तो मेरे होने को पीछे कुछ भी नहीं था, सिर्फ सचिन थे और मेरे बच्चे थे, मुझे इनके साथ जीना था। इनको पता है इनके बगैर मेरे सारे कट इनके प्यार में ही लगाए हैं। और जो मेरी दोस्तें बताई जा रही हैं वहाँ यूट्यूब पे, कोई फ्रेंड बताया, ऐसा कुछ भी नहीं है। ये मुल्ला और जो तो सीमा ने ये बताया कि भाई मेरा यहाँ पे आने का कोई मतलब नहीं था, मेरा सिर्फ प्यार था, ये मेरी प्यार की एक ताकत थी जो मुझे यहाँ पे लेके आई। और मैं चाहती हूँ कि मैं सचिन के साथ अपनी पूरी ज़िंदगी खुशी खुशी से गुजारूँ। और मेरे बच्चे जो है वो मेरी इज्जत हैं, मेरे बच्चे मेरे साथ रहेंगे। अगर वहाँ गए मेरे बच्चे भी और उनकी पाकिस्तान की गवर्नमेंट है और वहाँ के जो डाकू हैं उनकी धमकियों से कुछ भी नहीं होगा। और उसमें ये है कि हमारे बच्चे जो है वो मेरे साथ रहेंगे तो उनका मुस्तकबिल अच्छा हो जाएगा। तो आगे और हम सीमा से ये पूछते हैं कि भाई सीमा तव्हां सिंध में खैरपुर मीरस में जॾहिं तव्हां रहंदा हुयो त तव्हां उते छा कंदा हुयो? असां पिंडियूं ठाहींदा हुआसीं। पिंडियूं तव्हां ॼाणंदा हूंदव, मानी करे खाईंदा आहिनि सिंधा ॼाण पिंडियूं, हा हा बिल्कुलु, छबियूं, हा बिल्कुलु। उहे असां ठाहींदा हुआसीं। 5 रुपए एक, 3 रुपए में एक। मां मुंहिंजी ॿ भेणियूं, त अबू साईं दर्जी हो हुते ॻोठ में, त स्कूल सां कॾहिं वियासीं न। ॿिए नज़ीर जी तरफ़ां पढ़ाए वियो हुयो, तव्हांखे ख़बर, तव्हां 6 साल जा आहिनि, मुंहिंजा अॻे ई हुयो, तव्हांखे ख़बर हूंदी। ॿिए नज़ीर जी तरफ़ां घर घर तालीम ॾिनी वञे पई, टीचर मोकिला वञे, त मां तालीम थोरी हासिलु कयमि। अॻे एजुकेशन बि न आहे, हाणे अंग्रेज़ी त ॻाल्हाए वेंदी आहियां, फिल्मनि खां ई सिखी आहियां, ॿार ने मोबाइल खां नेट खां ई सिखी आहियां, बाक़ी हिते तालीम बि न आहे। पिंडियूं ठाहींदासीं। अच्छा, सीमा जो चवणु आहे त मां उते जेको आहे हिकिड़े ग़रीब घराणे सां तालुक़ु रखां थी, ऐं मां उते हिकिड़ी रोटी रखण वारी जेके पिंडियूं थींदियूं आहिनि, असां हुनखे सिंधी में पिंडियूं चवंदा आहियूं, उहा एक प्लेट होती है, तो उसको ये पिंडी हम वो बनाते हैं। वो उसके पता नहीं, अभी मुझे भी 7 साल हो गए हैं पाकिस्तान से यहाँ आए हुए, तो वो अभी नहीं चल रही हैं, अभी भी चल रही हैं। अच्छा, तो सीमा जी तव्हांखे हिते इंडिया में अची तव्हां छा था फील कयो? मां ख़ुशि आहियां, सेवा सचिन लाइ थींदो आहे, बेइंतिहा ख़ुशि आहियां। पाकिस्तानी पंहिंजी भेणुनि खे भाइरनि खे रिक्वेस्ट कंदमि, ग़लति ॻाल्हि न करो। तव्हांखे ख़बर न आहे मुंहिंजी ज़िंदगी जे बारे में, तव्हांखे ग़लति ॻाल्हाइण जो कोई हक़ न आहे। रही बात इस्लाम छॾण जी, त जैसा देश तैसा वेश, मतिलबु मुंहिंजे मुड़ुसु हिंदू आहे त मूंखे बि हिंदू जी रहणो आहे। मां पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी ख़ुशी सां खई आहियां, हाणे न खई आहियां, साल अॻु में खई आहियां। पाकिस्तान में बि मां हिंदू आहियां, बाक़ी मूंसां केरु गॾु रहे न पियो। अच्छा, तव्हां माना मुस्लमान आहियो, इस्लाम सां तव्हांजो इस्लाम सां केतिरी टचिंग हुई, जो तव्हां छा असांखे इस्लाम जो पहिरियों कलमो आहे उनजो नालो खणी अथव? हाँ, कलमो तैयब। वेरी गुड। इसने बिल्कुल सही बताया है, कलमे का नाम तैयब, पहला कलमा तैयब। अच्छा, पहला कलमा तैयब, तैयब माना? अच्छा, इसका आप पूरा बताओ कलमा। पहला कलमा तैयब, तैयब मना पाक, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हम जो शिया हैं, हम कंप्लीट कलमा पढ़ोगे, शियों वाला, शियों कलमा कंप्लीट होता है। मोहम्मद रसूलुल्लाह अलीहुल्लाह व वसी रसूलुल्लाह व खलीफतु अल्लाह। अच्छा, तव्हांजे पीउ जो नालो? गुलाम रज़ा। अच्छा, तव्हांजे भाउ जो नालो? आसिफ रज़ा। अच्छा, तव्हांजी माउ जो नालो? ज़रीना। ज़रीना। अच्छा, ऐं तव्हांखे घणी भेनर आहिनि? टे घणी भेनर? टे भेनर आहिनि ऐं हिकिड़ो भाउ आहे। अच्छा, माना 4 आहियो तव्हां। अच्छा, उहे तव्हांजा जेके हिकिड़ो 3 भेनर आहिनि उहे छा कंदियूं आहिनि? 2 भेणियूं बि, हिकिड़ी शादी करे हाणे हाउस वाइफ आहे, वो बि ॿिए नंबर में पिंडी ठाहींदी आहे। अच्छा, त जहिड़े हिसाब सां तव्हां मतिलबु जीअं हाणे इस्लाम छॾे करे हिंदू धर्म में आया आहियो, ठीकु आहे, त तव्हांखे इस्लाम जी जानकारी केतिरी आहे ऐं तव्हांखे हिंदू धर्म जी जानकारी केतिरी आहे? इस्लाम जी बि एतिरी ख़ासि जानकारी न आहे। नमाज़ जी ख़बर हुई, नबियनि जे बारे में थोरी घणी ख़बर हुई, घणी नॉलेज न आहे, पूर्ण न ॻाल्हाईंदमि। कलमो ख़बर हुई, नमाज़ ख़बर, रमज़ान जी सही ख़बर हुई, क़ुरान अधु पढ़ी आहियां, कंप्लीट क़ुरान पाक न पढ़ी आहियां, ऐं कुझु आयतूं आहिनि जीअं आलम शरीफ़ आहे, कुल अल्लाह उन से ॼाणींदा। ऐं हाणे हिंदू धर्म जी ॻाल्हि आहे, हिंदू धर्म जी इलाही ख़बर पइजी वई आहे, हाणे हिते इलाही ख़बर पइजी। तव्हां कुल अल्लाह पढ़ी ॿुधायो, अलहम्द तव्हांखे ईंदी आहे? अलहम्द ऐं कुल अल्लाह पढ़ी ॿुधायो हिकु। हा हा, कुझु अल्हम्दुलिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर्रहीम, मालिकि यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिना सिरातल मुस्तकीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, गैरिल मग़दूबि अलैहिम
भाई। जो कहते हैं हमारे इंडिया में हिंदू भाई या जो भी है वो जो कहते हैं कि भाई इनको कलमा तक नहीं आता, इनको कुछ नहीं आता। देखो ऐसी बात होती है कि आदमी बूढ़ा हो जाता है, कभी कभी वो अपने उनकी दीन को पता नहीं होता है, कि बेसिक चीज़ों का पता नहीं होता है। आजकल की नौजवान जो है ज़्यादातर फिल्मों में घुसे हुए हैं या फिर मतलब ऐसी एक्टिविटीज़ में वो आज के रहने वाली है, पाकिस्तानी है, और इन्होंने जो है वो सचिन से प्यार किया है, और इन्होंने प्यार की ताकत से यहाँ पे आई हुई है। और दोस्तों आप पाकिस्तान में मैं सिंधियों भाइयों से कहता हूँ कि मां सिंधी में ॻाल्हायां तो हिन वक़्तु हाणे त जीअं असांजा सिंधी भाइर सभु उतां जा सम्झनि त वाकई हिकु सीमा वेचारी असां हिकिड़ो सिंधी भाउ बि अची मिली ऐं हुनखे तसली ॾिनी आहे, ठीकु आहे, त उनखे तमामु बहितरीनु ऐं सुठो लॻो मूंसां मिली करे। ऐं मां मुंहिंजे इंटरव्यू वठण जो हिकिड़ो असुलु मक़सदु इहो हुयो त हितां जे इंडिया जे ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे हिकिड़ी हक़ीक़त जी ख़बर पवे त वाकई इहा सिंध ऐं खैरपुर मीरस ऐं कोटली जी तालके सां तालुक़ रखे थी। अच्छा, तव्हांजे जेको आहे कहिड़ी ज़ात आहे? असां रिंद बलोच। रिंदनि में ॿिए ज़ातूं आहिनि, हाजाणा मतिलबु अलाए कहिड़ी कहिड़ी ज़ातूं आहिनि? तव्हां रिंद बलोच हजाणा अलॻि क़ौम अलॻि ज़ात त हाजाणनि सां तव्हांजो कोई तालुक़ात आहे? असांजो ॻोठ आहे अधु हजाणा खां रिंद हजाणा ॻोठ। तव्हांजे ॻोठ जो नालो? रिंद हजाणा ॻोठ। रिंद हाजाणो ॻोठ। अधु हजाणा खां रिंद। इहो कोटली जीअं में मतिलबु कहिड़ी जॻह ते आहे? मतिलबु जीअं हाणे नवाब असां जो जेको आहे घर आहे उन शहर बंगले में आहे। हा, असांजी मिरवा वॾो मिरवा उनजी हेठां हिकु साइड ते आहे। अच्छा, जी। त तव्हां उतां कॾहिं कराची शिफ्ट थियो? उतां जा चोरी शादी खां पोइ। तव्हांजी रियल एज छा आहे? मुंहिंजी रियल 27 साल। 27 साल। ऐं दोस्तो सीमा सां मिली तमामु बहितरीनु ख़ुशी थी, ऐं उहा असांजी भेण आहे। असां इंडिया जी गवर्नमेंट खे हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं, इंडिया की गवर्नमेंट को हम अपील करते हैं, गुजारिश करते हैं कि इनको जो है इनके बच्चों का मुस्तकबिल है, और ये बेचारी कोई ISI एजेंसियाँ ये वो इनके चक्कर में इनका कोई मैटर नहीं है। ये बेचारी घर की सीधी सादी। और देखो बाकी आप जो है वो जिसके हिसाब से बोला जा रहा है, कहा जा रहा है इंडिया में कि ये जो है वो शुद्ध मुझे भी नहीं बोलना आता, जैसे सही बता रहा हूँ कि मैं भी पाकिस्तानी और सिंधी हूँ, तो मुझे भी इतनी प्योर हिंदी नहीं आती। तो आप कैसे बोल लेती हो इतनी प्योर हिंदी? मुझे प्योर उर्दू आती है, इसलिए मुझे प्योर हिंदी आ रही है। प्योर उर्दू और हिंदी में कोई ज़्यादा मतलब फ़र्क नहीं है। मैं बोला अंतर नहीं, हिंदी में अंतर बोलेंगे, उर्दू में शब्द फ़र्क बोलेंगे। तो मुझे पता थी, जी मेरे साथ हम हिंदी में बात करते थे, मैं उर्दू में करती थी, तो मुझे सारी फिल्मों में पता होता है। वहाँ अब पता है कि पाकिस्तान में इंडिया की हर चीज़ ज़्यादा चलती है, फिल्म हो, ड्रामा हो, गाना हो, कुछ भी होती है, भारत का ज़्यादा चलता है। वहाँ से तो सीखी, और मैं वैसे भी इनसे बाद में 3 साल हमने बात करी रेगुलर, तो मुझे इनसे भी सीख मिली। तो मैंने खुद को खुद बदला है। मैंने उर्दू को छोड़ के इसमें है उर्दू ही समझो, मैंने हिंदी में शब्द डाले हिंदी के, कि उर्दू हिंदी में कोई फ़र्क नहीं है। अच्छा, ॿियो त जेको आहे तव्हां उते जेको आहे हिन महिल खैरपुर मीरस में जॾहिं तव्हां सिंध जा हूंदव तव्हांखे ख़बर हूंदी, हिन महिल उतां जो कहिड़ी सीज़न हली रही आहे? सीज़न मतलब खारकन जी? हा, खारकन जी, अंबन जी, मतलब फुटी असांजे खैरपुर में खार मतलब बेमता थे। बिल्कुल इन पंहिंजी जॻह ते वीचारीअ तमामु बहितरीनु पंहिंजे सवालनि जो जवाबु सुठी तरीक़े सां ॾिनो। ऐं असां सिंधी भाइरनि उतां जे जेके खैरपुर जा आहिनि उन्हनि खे बि अपील कंदासीं त तव्हां जेको आहे हिन भेण जे लाइ दुआ कयो त हीअ वीचारी हिते ख़ुशि हुजे। हिन पंहिंजो जेको बि आहे पंहिंजे प्यार जी ख़ातिर धर्म परिवर्तन कयो आहे, उहो मालिक ॾिसे थो, उहो अलाह ॾिसे थो, उनजो पर्सनल मामिलो उहो उनजे मालिक सां आहे। इन में इन जो कोई भी कंहिं एजेंसीअ सां या कंहिं बि तरीक़े सां उनजो कोई बि चकर न आहे। ऐं उनखां पोइ असां हलूं था सचिन की तरफ़। सचिन खां कुझु सवाल कंदुसि मां, पर हिनखे त सिंधी नथी अचे, मैं इससे उर्दू में बात करूँगा। सचिन भैया, ये इससे आप पहली बार कहाँ मिले थे? मुलाकात नहीं, बातचीत की बात कर रहे हैं। बातचीत हमारी PUBG पे हुई। तो PUBG में मतलब आपका मोबाइल एक्सचेंज हो गया, नंबर एक्सचेंज हुए? तो तो आपने इनसे वीडियो कॉल की थी कभी?
हाँ वीडियो कॉल पे ही करी थी शुरू में, जब पहली कॉल जो करी थी वो वीडियो कॉल में करी थी। तो आप इनको क्या मतलब क्या बताते थे, क्या कहते थे कि मैं जो है वो आपका दोस्त बनना चाहता हूँ, आपसे मतलब आपसे शादी करूँगा, या मतलब आपने इनको क्या मतलब बोल के इनको यहाँ तक लेके आया? पहले जब हम पबजी खेलते थे नंबर एक्सचेंज कराते तो हम पबजी में ही करेंगे थे, आपस में बातें करेंगे थे। जब हम पहले पबजी में मिले थे तो हम जब व्हाट्सएप नंबर सेंड कराते तो हम वैसे ही फ्रेंड के नाते बात कर लेते वैसे ही। अच्छा। तो ये अपने वहाँ के वो दिखाती थी हिंदू, यानी कि वो दिखाते हिंदू। तो मैं यहाँ की जैसे हमारी काली निकलती है, हमारी हनुमान जयंती निकलती है, होली जाती है, दिवाली आती है, ये सब दिखाता था। तो क्या कहते हैं उसके 2021 में ही हमें ऐसा प्यार हो गया तो मैं तेरे बगैर नहीं रह पाऊँगा, तू मेरे बगैर नहीं रह पाएगी। अच्छा, तो आप मतलब आपकी उम्र क्या है, एज? मैं 23 में चलूँगा। आप मतलब आपने ये नहीं सोचा कि मेरी उम्र 23 है और इनकी 27 है, कैसे हमारी जोड़ी बन पाएगी? मैंने तो उम्र का सोचा भी नहीं। तो इसकी आप पढ़े लिखे कहाँ तक हो? मैं तो 9वीं क्लास। 9वीं क्लास। अभी आप क्या करते हो? मैं तो परचूनी की दुकान पर काम करता हूँ और अभी तो फिलहाल मैं कुछ नहीं कर रहा, मुझे इसे फुर्सत नहीं होता। तो अभी आप मतलब कुछ भी नहीं कर रहे हो, तो ये बेचारी सीमा आपके मतलब भरोसे पे आई हुई है, इतनी सरहदें पार करके, ठीक है? तो वो आप इनको मतलब कैसा बच्चे 4 बच्चे हैं, तो वो किस तरह आप इनका मतलब कैसी प्लानिंग कैसी की है आपने, मतलब क्या करोगे? प्लानिंग तो हो जाएगी, इसे सब बात की पता थी कि हमारे घर की मजबूरी क्या है और कितना कमाते हैं, सब इसकी पता थी। और क्या कहते हैं, मैं गुजारिश करूँगा कि ज़्यादा से ज़्यादा कमाने की कोशिश करूँगा और क्या कहते हैं बच्चों को अपने आप से ज़्यादा ध्यान रखूँगा, इसका भी अपने आप से ज़्यादा। ये बहुत बड़ी बात है, इन्होंने एक बहुत बड़ी बात कही है कि ये बेचारा एक गरीब होके इन्होंने एक बड़ा हिम्मत का काम किया है कि एक मतलब एक बेचारी लड़की को तो वो इधर मतलब लेके आया। दूसरी बात ये है कि हिम्मत की बात इन्होंने की है कि एक गरीब होके 4 बच्चों को उन्होंने एक्सेप्ट किया और लड़की को एक्सेप्ट किया, और ये भी बोला कि जो है वो इन बच्चों को मत छोड़ के आना, बच्चों को भी लेके आना। ये इनकी भी बहुत सारी कुर्बानियां हैं। बहुत अच्छा हुआ हमसे आपसे मिलकर, और मैं भी सिंधी हूँ, ठीक है? तो ये भी हमारी बहन है जैसा कि, तो आप हमारे जीजा हो गए, ठीक है? तो इसके लिए आप क्या बोलोगे? आप आया बोलो पाकिस्तानी बोलो, चिंता मत करो, मैं इनका ध्यान रखूंगा। इस तरह बोलो, ऊंचा बोलो। के बारे में बोलना चाहता हूँ कि वो चिंता ना करें, मैं अपने आप से भी ज़्यादा इनका करूँगा, इसकी चिंता ना इनकी बहनों को, इनकी भाई को, सबको कहना चाह रहा हूँ, नॉट वेरी। इनका कहना है कि भाई मैं अच्छी तरीके से इनका ख्याल रखूंगा और किसी भी तरीके का इनको दुख या तकलीफ ना दूंगा। तो शुक्रिया जनाब, बड़ी मेहरबानी, आपसे मिलकर आपसे मिलकर बहुत खुशी हुई। ठीक है सर।